बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल प्यारा साफ़ी दोस्तों, असां हमेशह मुझे ख्याल में सिंध के अंदर जो गुड गवर्नेंस जो मसलो आहे उन में हिन वक्त ख़ास तौर ते असांजी सिंधी मीडिया जंहिंमें जेतोणीकि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या सोशल मीडिया हुजे, असां सिंध जे माण्हुनि जो हिकिड़ो मुनज़्ज़म ऐं हिकिड़ो मज़बूत आवाज़ बणियल रहियल आहे ऐं असांजी हिकिड़ी उमेदु आहे। ऐं इन उमेद खे सम्झी करे बि असां वटि सभु ज़्यादातर माण्हू हाणे हुकूमतुनि खां ज़्यादा प्रेस क्लब जो रुख़ कनि था, जो उन मसइलनि खे न रुॻो इहो आहे त पझिराई मिले थी, पर उनखे ताक़त हिमत मिले थी ऐं उहो मथे बान ते पहुची सघे थो। इन उमेद सां असीं हिते तव्हां वटि गॾिजिया आहियूं। हीअ असांजी पाणी जदोजहद कमेटी आहे ऐं उन कमेटी जी हिकिड़ी एक्शन कमेटी आहे जेका असां तव्हां वटि मौजूदु आहियूं, जे बारे में तव्हांखे ब्रीफ कंदुसि। बुनियादी तौर ते हीअ प्रेस कॉन्फ्रेंस असांजी पीअण जे पाणी जे मसइले जे बाबति आहे। असां सभु माण्हू जेका सवेल डी सी साहिबु ॻाल्हि ॿोल कई ऐं असांखे इहा ॻाल्हि ज़हन में पाई, असांखे ख़ासि जॾहिं चीफ मिनिस्टर पंहिंजे वाहड़ में ॻाल्हि ॿोल पे कई, तॾहिं बि असांखे अंदाज़ो थियो त ज़्यादातर जेको फोकस आहे पीअण जे पाणी जो मसइले जो, उहो सेवण शहर आहे ऐं भान शहर आहे। जॾहिं त मुंहिंजी नज़र में इन ॿिन्ही खां ज़्यादा, हीअ त हाणे कुझु ॾींहंनि लाइ मसइलो आहे, पर सभ खां वॾो मसइलो पीअण जे पाणी जो जेको आहे उहो सेवण शहर खां वेंदे भान शहर ताईं इंडस साहिब जे ॿिन्ही कपरनि सां जेके 200 खां ज़्यादा ॻोठ आबाद आहिनि, उते पीअण जो पाणी मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो बणियल आहे। छाकाणि त असां वटि पाणी जो ॿियो ज़रियो कोन्हे ऐं जेको अंडरग्राउंड पाणी आहे उहो खारो थी वियो आहे, ज़हरीलो पाणी आहे, उनमें ज़्यादा खार पद आहे। ऐं ताज़ी जेका टेस्ट रिपोर्ट आई आहे मंछूर ढंढ जी, उहा इहा रिपोर्ट ॿुधाए थी त मंछूर में हिन वक़्तु जेको पाणी आहे उहो 7000 PPM ताईं आहे। 7000 PPM जो मतिलबु आहे असीं जेको फिल्टर प्लांट पाणी पियूं पिया हिन वक़्तु जेको असीं पियूं पिया, इहो 500 PPM ते आहे। त 7000 PPM ते आमतौर ते चवंदा आहिनि 3000 PPM वधीक जंहिं पाणी हूंदो उहो जानवर बि कोन पवंदा ऐं फ़सुल लाइ नुक़सानकार थी सघे थो। पर हीउ पाणी त 7000 PPM ते पाणी आहे, जेको न रुॻो मंछुर पर आस पास में सीपेज जे करे अंडरग्राउंड पाणी इहो थी वियो आहे। ऐं जेको नलकनि मां पाणी निकिरे थो, असां हेठां खणूं था पाणी, उहो ज़्यादातर पाणी उहो ई आहे। त ज़्यादा माण्हू इहो पाणी मजबूरी हालत में पीअनि बि था, जो उन वटि ॿियो को वसीलो कोन्हे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो उन पूरे तर में जेका तव्हां ॾिसो त माण्हू तमामु परे परे खां जिते पाणी जी उमेदु माण्हू खे नज़र अचे थी या को चङो पाणी नज़र अचे थो, त माण्हू वीचारा झरियूं खणियो, माण्हू मोटरसाइकिल ऐं गॾह गाॾियुनि ते, रक्षाउनि ते माण्हू वञनि पिया। ऐं हाणे त तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी ॻोठनि में इवन आराज़ी जहिड़े शहर में बि हाणे टैंकर पाणी जा शुरू थी विया आहिनि। असां ज़िंदगी में कॾहिं इहा टैंकर माफ़िया कराची में पहिरियां शुरू थी हुई ऐं हुकूमत जी नाहली जे करे इहा हैदराबाद ते पहुती या सखर ते पहुती या मिर्प ख़ास ते पहुती, जामशोर ते पहुचण खां पोइ हाणे ॻोठनि ते बि टैंकर माफ़िया लही आई आहे। मूंखे त सॼे इन मामले ते लॻे थो इहा का टैंकर माफ़िया आहे जेका ज़िले इंतिज़ामिया खां वेंदे सिंध हुकूमत जे माण्हुनि ताईं पहुच रखे थी ऐं सॼे पाणी जे निज़ाम खे नाकाम करे मुतबादिल तौर ते टैंकर जे ज़रिए हीउ पाणी विकिरो कनि था। ऐं सिंध जे अंदरि इहो सभ खां वॾे खां वॾो मुनाफ़ा बख़्श कारोबार आहे जंहिं पंहिंजी जॻह वरिती आहे। त जीअं ॿियनि मामलनि में तव्हां ट्रांसपोर्टेशन में पूरी रेल निज़ाम सॼो नाकाम कयो वियो, हथ सां कयो। उहो जेको कोच माफ़िया आहे, जेका ट्रांसपोर्टेशन माफ़िया आहे, उन सॼो रेल जो निज़ाम मुकमल तौर ते तबाह बर्बाद करे ऐं उन्हनि पंहिंजूं नयूं स्कीमूं आंदियूं। ऐं हाणे तव्हां ॾिसो त कोच जूं ट्रांसपोर्टेशन जूं हिते जावा लॻल आहिनि, हर 10 मिंटनि में नई कोच अचे थी ऐं नतीजे में इहो आहे त असां वटि रेल निज़ाम पहिरियां उन्हनि फेल कयो। त ईअं हीअ हिकिड़ी माफ़िया आहे पूरी, ईअं हिकिड़ी पूरी माफ़िया आहे जेका ख़ासि तौर ते हाणे पाणी ते लही आहे। छाकाणि त पाणी मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक मुनाफ़ा बख़्श कारोबार आहे। 2500 3000 में हिकिड़ो टैंकर मिले थो, जेको बि पाणी को फिल्टर थियल पाणी कोन्हे, इहो दरिया मां भरे था अचे, जंहिंजी कॉस्ट बिल्कुलु ट्रांसपोर्टेशन कॉस्ट हूंदी 500 खां 700 रुपया मुंहिंजे ख़्याल में पेट्रोल या डीज़ल जी कॉस्ट थी सघे थी। इहे माण्हू हाणे ॿारनि ते पहुची विया आहिनि, जेका इंतिहाई न रुॻो अफ़सोस जी ॻाल्हि आहे, पर ख़ुदि सिंध हुकूमत जे लाइ नाकामी न रुॻो हुयो, पर हुनजे लाइ शर्मसारी जो सबबु आहे जो हाणे टैंकर माफ़िया हिन जी नाकामी जे करे ॻोठनि ते पहुतल आहे। सो असां इन सभिनी माण्हुनि सोचियोसीं इन ॻोठ जे पूरी बिरादरी त असां वटि, छाकाणि त हाणे असां ॾिठो आस पास में त ज़्यादातर इन्हनि पाणी पीअण जे करे बीमारियुनि मुंहुं कढियो। असां वटि काफ़ी कैजुअलिटीज़ थियूं आहिनि जेका असां डेटा कलेक्ट कई पिया ॻोठ सतह ते। मिसाल जे तौर ते साईं जे भरिसां मल पहलवान आशिक़ बुर्दी, बिल्कुलु हिकु नौजवान मल पहलवान, उनजा गुर्दा वेठे वेठे ख़तमु थी विया। ऐं मेडिकल साइंस ॿुधाए थी, हिनखे चवंदा आहिनि मेडिकल टर्मिनोलॉजी में क्रॉनिकल फेल्यूअर, त अचानक सां गुर्दा फेल थियण जो को सबबु ई नथो थी सघे सवाइ कंहिं एबनॉर्मल रीज़न जे करे। या त का मेडिसिन थी सघे थी जेका तव्हां ग़लति तरीक़े सां या हकीम जा नुस्ख़ा उहे गुर्दा ख़तमु करे सघनि था, या वरी ब्लड प्रेशर को पुराणो मरीज़ हुजे ऐं ब्लड प्रेशर खे नोटिस न वठे, अचानक सां ब्लड प्रेशर जो शूटअप थी वञे ऐं गुर्दा फेल थी वञे, या टियों कारण हिन जो पाणी जो आहे। त असांजी पूरी पेटीअ में ही जेके गुर्दा फेल्यूर जा केस अचनि था, आरज़ी में हिकिड़ो ॿियो केस आहे जेको कोर्ट करे सघे थो, जंहिं हमरा जी उमिरि सिर्फ़ु 39 38 साल आहे, उनजा बि गुर्दा फेल थी विया आहिनि।
जेको डायलिसिस से हलियो वियो आहे। लाल मोहम्मद लाखो जो नालो आहे। सो इन क़िस्म जा लिवर फेलियर जा तमामु घणा केसिस आहिनि। पर जॾहिं असीं पाणी जे मामले खे ॾिसूं था त असांजो ध्यानु हेॾांहुं वञे थो ऐं जेकॾहिं कोन ते कमु कजे त मुंहिंजे ख़्याल में इलाही वॾी डेटा मिली सघे थी। हाणे हीअ त अहिड़ो मसइलो आहे जो इन मसइले ते माण्हुनि इन सबब जे करे मरण शुरू थिया आहिनि ऐं काफ़ी माण्हुनि जी बीमारियुनि में तमामु घणो इज़ाफ़ो आयो आहे, जेको इंतिहाई गणती जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं इंशाअल्लाह ताला असां इन ते कमु कयूं पिया ऐं जल्दी हिकिड़ी मुकमल तौर ते डेटा असीं खणी ईंदासीं त ॾिसूं त इन पाणी जे मामले जे करे केतिरा ॿिया सबब ऐं केतिरियूं ॿियूं ख़राबी थियूं आहिनि। न रुगो इहो, पर उन खां अलावा तव्हां ॾिसो त असां वटि ज़मीन जेका तमामु घणी सेवण जी फर्टाइल ज़मीन हुई उहा बि पंहिंजी फर्टिलिटी लूज़ करे चुकी आहे। मूं हाणे बाबादगारनि खां पुछियो पिए त कणिक जी पैदावार छा आहे। आम तौर ते 20 खां 25 मण 30 मण कणिक जी पैदावार, जेके कंहिं ज़माने में 40 45 बोरियूं फ़ी एकड़ असांखे यादि आहे त इन ज़मीन मां असां कयो आहे। पर ख़राबु पाणी जे करे असांजी ज़मीनूं बि पंहिंजी फर्टिलिटी विञाए चुकियूं आहिनि। मालमंद माण्हू असांखे ॿुधाइनि था त उन्हनि जो बि माल छाकाणि त पाणी पीए कोन थो इन क़िस्म जो ऐं मजबूरी हालत में उनखे पीअणो थो पए, उनजे करे उनजी बि प्रोडक्शन ते तमामु घणो फ़र्क़ु आयो आहे। ऐं मूंखे हिकिड़ो आबादगार ॿुधाए पियो त न रुगो इहो, पर हुनजी फर्टिलिटी ते बि तमामु वॾो असरु पियो आहे। जेका हर 12 महीने लॻे 14 महीननि में लॻंदी हुई उहा 2 साल 2.5 साल लॻी थी वञे उहो लॻण में ऐं प्रेगनेंसी कंसीव करण में। त इन जा तमामु घणा कॉन्सिक्वेंसिस आहिनि इन पाणी जे करे, जंहिं ते जेकॾहिं का रिसर्च थिए त इहा सॼी डेटा पाण खे हासिलु थी सघे थी। सो बहरहाल सरकार जे मुंहिंजे ख़्याल में हीउ इशू को 20 साल पुराणो मसइलो आहे ऐं हमेशह जॾहिं बि नुमाइंदा ईंदा आहिनि असीं कंहिं निशानदेही कराईंदा आहियूं। पर मूंखे जेको हाणे लॻे थो त हीउ रुगो असांखे आसरा ॾटा ॾेई ऐं हिनखे बाक़ाइदे हिकिड़ो सियासी हथियार जे तौर ते पाणी खे इस्तेमालु कयो थो वञे त माण्हुनि खे रुगो इन आसिरे ते वोट वठिणो आहे। ऐं छाकाणि त असीं सिंधी माण्हू जीअं आम तौर ते चवंदा आहिनि त ज़्यादा सूफ़ी मिज़ाज आहियूं, दरगुज़र कंदा आहियूं, हली अचण खे मान ॾींदा आहियूं, इहो बि हाणे हथियार जे तौर ते इस्तेमालु कनि था। हुनखे पूरी पक आहे हिते मसइलो हूंदो पर हली वेंदासीं त सभु कुझु छॾे ॾींदा, दरगुज़र कंदा, वरी नई उमेदु जाॻंदी। हिकिड़ो असां सिंधी माण्हू फ़क़ीर तबियत ते करे को चङो भाकुर थो पाए, उन माण्हू खे उमेदु पैदा थियो वञे। जीअं डी सी साहिबु हितां ॻाल्हि करे उथियो त असांखे लॻो त बसि ज़बरदस्त क़िस्म जो को इनकलाब पियो अचे, रातो की राति मोटर खॼी विया। इहे सभु असांखे घुमाइण, असांखे चूतियो करणु, बेवकूफ़ बनाइण जा इहे हर बाहिनि जेके इस्तेमालु कनि था। पर असीं हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त माण्हू हाणे इलाही सम्झी विया आहिनि, माण्हू खे एतिरो जल्दी एॾो तकिड़ो हाणे बेवकूफ़ नथो बनाए सघिजे। असां हिन मामले खे साम्हूं रखी करे असां कोशिशि कई त छो न जेको असांखे लॻो त हर दफ़े ऐं हाणे इलेक्शन बि अचे पई वरी ही को असांखे आसिरो ॾींदा, 4 पन्ना खणी ईंदा त असांखे स्कीम मंज़ूरु कई आहे। त असां इहो तइ कयो या माण्हुनि खे बि इहा उमेदु जागी त जेसीं ताईं या इहो यकीन पको थियो त जेसि ताईं पाण जिदोजहद न कंदासीं, अमली तौर ते असीं आवाज़ु न बणिजंदासीं, अमली तौर ते सरकार खे असां परेशान न कंदासीं, तेसि ताईं हीउ को बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हूंदो। छाकाणि त हीउ हुनजो फ़र्ज़ु आहे साफ़ु पाणी पहुचाइणु, या हीउ इंसानियत जो बुनियादी निक़्तो आहे त माण्हुनि खे तव्हां साफ़ु पाणी ॾियो। पर तव्हां ख़बर आहे त हाणे इंसानियत फ़र्ज़ु शनासी जी का बि माना कान्हे। जेको कंहिंखे परेशान कंदो उनखे गिराटी पाईंदा, उनजो मसइलो हल कंदा। त उन शइ खे साम्हूं रखी करे पुरमन तरीक़े सां असां पूरी यूनियन काउंसिल में शुराती तौर ते, हालांकि थियणु त ईअं खपंदो त 7 खां भान ताईं असांखे सभिनी ॻोठनि सां राब्तो करणु खपंदो, पर में ज़्यादा टाइम टेकिंग आहे। इन करे असां शुराती तौर ते यूनियन काउंसिल आराज़ी जे हर ॻोठ जे अंदरि असीं विया आहियूं, ॻोठनि सां वञी असां गॾिजाणियूं कयूं आहिनि, ॻोठनि खे इन मामले ते आगाही ॾिनी आहे, ॻोठनि जो असां राय वरिती आहे जेका असांखे निहायत ख़ुशी थी ऐं असांजे लाइ उमेद भरी ॻाल्हि हुई त तक़रीबन ॻोठाणा इन मामले ते आगाही रखनि था ऐं ज़्यादातर माण्हू अक्सरियत माण्हू छा पर थियो त 100 माण्हुनि इन ॻाल्हि जो यकीन ॾियारायो त हीउ अमली तौर ते इन में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहिनि। जो उन्हनि ॿुधायो त असांखे इहो पूरो यकीन आहे हाणे त हीउ मसइलो असांजो रोडनि ते अचणु, एहतिजाज करणु, प्रोटेस्ट करण खां सवाइ हल थियणो न आहे। इहो हाणे असांजे ईमान जो हिसो आहे। उन शइ खे साम्हूं रखी करे सभिनी ॻोठनि मां असां ॻोठ म्यामुटन खां वेंदे बख़्तियारपुर, आराज़ी, अली खलाणा, उनखां अलावा गंभीरनि जो ॻोठ ऐं मारू खान टालपुर, उनखां परियां जेके बि असांजे भलाई ॻोठ आहे, पमर जा ॻोठ आहिनि, छुटनि जा ॻोठ आहिनि, कादरुशी भलाई खां समेत इहे सभु ॻोठ जेके आहिनि इन सभिनी सां असां गॾिजाणियूं करे ऐं असां कल्ह हिकिड़ी वरी मजमूई तौर ते हिकिड़ी गॾिजाणी रखी जंहिंमें हर ॻोठ मां 4 खां 5 नुमाइंदा उते पहुता हुआ, जंहिंमां तमामु साफ़ी बिरादरी जा कुझु मेंबर मौजूदु हुआ ऐं मुंहिंजे ख़्याल में लॻभॻि असां अटेंडेंस वरिती आहे को 125 खनि माण्हू उते कल्ह मौजूदु हुआ ऐं उहा असां मीटिंग कई आहे। तव्हांजी ॻोठ जो नालो सावड़ खान पमर में असां मीटिंग कईसीं ऐं उते गॾियल तौर ते असां बाक़ाइदे हिनखे हिकमत अमली असां तश्कील ॾिनी आहे। असां शुराती तौर ते हिकिड़ी पूरी कोर कमेटी ठाही आहे। कोर कमेटी जो मतिलबु आहे त इहे जेके ॻोठ आहिनि ऐं कल्ह असां 22 ॻोठनि माण्हू मौजूदु हुआ त 22 माण्हुनि ते मुश्तमिल हिकिड़ी कोर कमेटी आहे। हर ॻोठ मां हिकु हिकु हुन में नुमाइंदो शामिलु आहे जेका इन ते फ़ैसिला कंदी ऐं इन ते स्ट्रेटजी तइ कंदी ऐं उनखां पोइ असां हिकिड़ी एक्शन कमेटी तश्कील ॾिनी वई आहे जेका चाहींदुसि तव्हांखे नाला पढ़ी ॿुधायूं। उहा एक्शन कमेटी उहो कयल फ़ैसिलनि ते अमल कराईंदी। उन एक्शन कमेटी जे अंदरि जेके मेंबर आहिनि शामिलु, उन में बा रज़ा मोहम्मद पवर आहे,
तव्हां वटि मौजूदु आहे जो मेंबर आहे साईं कमालुद्दीन ख़ासकेली आहे, अब्दुल गफ़ूर सियाल आहे ऐं प्रोफेसर रफ़ीक गंभीर आहे, निज़ामुद्दीन गंभीर मौजूदु आहे हिते, लाल बख़्श भलाई साहब मौजूदु आहे, मेंबर आहे, अब्दुल अज़ीज़ भलाई मेंबर जे तौर ते मौजूदु आहे, साईं चाचा ग़ुलाम नबी छुट्टो हिते मौजूदु आहे, उहो मेंबर आहे, डॉक्टर ग़ुलाम अब्बास पंवर साहब उहो पंहिंजे ॻोठ में मेंबर आहे, सज्जाद ॾेथो उहो मेंबर आहे ऐं आउं कमेटी जो चेयरमैन चूंडियो वियो आहियां काल्ह। त असां इहो तइ कयोसीं त हिनखे बाक़ाइदे जिदोजहद हलाइजे ऐं उन में असां जेका हिकमत अमली तइ कई आहे उन में पहिरीं असांजी सरगर्मी आहे त अॼु असीं प्रेस कॉन्फ्रेंस कयूं पिया ऐं सरकार खे ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खे जेके बि हिन में इख़्तियार रखनि था उन सभिनी खे इन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए असीं ॿुधाइणु चाहियूं पिया त असांजो हिकिड़ो मसइलो जेको आहे उहो तमामु घणो मसइलो आहे ऐं सभ खां पहिरियां बुनियादी तौर ते या फौरी तौर ते इहो मसइलो हल थियलु घुरिजे जो ज़्यादा खां ज़्यादा माण्हुनि जी ज़िंदगी बचाए सघिजे। सो इन करे प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए असां कुझु मुतालबा आहिनि, ऐं चाहींदुसि त उहे मुतालबा अख़्तियारनि खां असीं घुरणु चाहियूं था। सभ खां पहिरीं ॻाल्हि असीं चाहियूं था त सरकारी सतह ते मंछू ढंढ ऐं उनजे आस पास जेका असांजा ॻोठ आहिनि हिते जेको अंडरग्राउंड पाणी आहे उनजी सरकारी सतह ते टेस्ट कराई वञे, सरकार पाण टेस्ट कराए ऐं मेडिकली असांखे ॿुधाइनि त इहो पाणी सिहत लाइ नुक़सानकार आहे त केतिरे क़दुरु नुक़सानकार आहे ताकी ॻोठाणा उनजो ख़्यालु रखनि ऐं उन्हनि शयुनि खां हू ख़बरदार रहनि। ऐं सम्झां थो त असांखे पाणी ते एतिरो ई ख़र्चु करिणो थो पए जेतिरो के मरीज़ के बीमार माण्हू जी दवाउनि ते ख़र्चु करिणो पए। ईअं सम्झो त सभई बीमार आहियूं, असां पंहिंजे लाइ पाणी कोन पिया पियूं पर असीं पंहिंजे लाइ दवा जी तलाश में आहियूं। त इहो फौरी तौर ते सरकार टेस्ट कराए ऐं जो रिपोर्ट ज़ाहिर करे। ॿियो असीं इहो चाहियूं था त जीअं डी साहब सवेल चयो पिए मिठे पाणीअ जे लाइ हिकिड़ो आरो प्लांट ई हिकिड़ो मुस्तक़िल हल आहे, या इहो थी सघे थो त हर ॻोठ में आरो प्लांट पहुचे या वरी इहो आहे त हिकिड़ो तमामु वॾी लेवल जो मेगा प्रोजेक्ट गवर्नमेंट शुरू करे ऐं उते पाणी जा स्पॉट हुजनि, मिसाल सेवण खां वठी भाननि ताईं इन्हनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रोड जे ॿिन्ही पासनि खां जेके 4 स्पॉट फ्लैट कया वञनि त उन में भली ज़हरीलो पाणी ट्रीटमेंट जे ज़रिए उते ट्रीटमेंट थिए, वॾो प्लांट हुजे, उतां पोइ सप्लाई थिए ॻोठनि खे जेके पीअण जे पाणी जे लाइ जे तौर ते हुजे। ऐं तव्हांखे ॿुधायां त काफ़ी दुनिया जा अहिड़ा मुल्क आहिनि जिते पाणी मिठो पाणी आहे ई कोन, जर हुन जा हेठि हूंदा आहिनि या खारा हूंदा आहिनि या त उनखे समुंड त लॻे थो पर दरिया कोन थो लॻे। उन्हनि मुल्कनि जे अंदरि दरिया समुंडनि जा पाणी जेके खारा पाणी उते गवर्नमेंट ट्रीटमेंट प्लान लॻाया आहिनि, उनखे ट्रीटमेंट थिए थी, उहो पाणी जे पीअण जे क़ाबिल थिए थो ऐं उतां पूरी सप्लाई सॼे मुल्क खे पहुचे थी। त असांखे त दरिया बि आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे हेड़ जहिड़ी ॻाल्हि आहे जेका मां डी साहब खे बि चई पई त असीं त दरिया ते कप ते वेठा आहियूं ऐं हितां दरिया मां सप्लाई ॾियणु को मसइलो त कोन्हे। हीअ चवनि था त पाणी रुख बदिलाए थो, रुख कोन थो बदिलाए। इहो अवाइली ॻाल्हि आहे, 30-35 साल पहिरियां दरिया खे बंदि आहिनि, परियों बि बंदि आहे ओरियो बि बंदि आहे, डायरेक्शन तइ थियल आहे दरिया जो। हा लही ज़रूरु वेंदो हूंदो, 1 किलोमीटर 2 किलोमीटर 2 किलोमीटर लही सघे थो, पर जेकॾहिं सही रिथाबंदी हुजे ऐं प्लानिंग हुजे त जून जुलाई में अगस्त में जॾहिं पाणी में चाढ़ अचे थो त पाणी आराम सां स्टोर करे सघिजे थो। इहा का एॾी वॾी साइंस कान्हे जो गवर्नमेंट हेॾां होॾां घुटो थी वञे। सो इहो पाणी स्टोर करे ऐं हिकिड़ो त असां चऊं था फिल्टर हितां स्टोर करे उनखे फिल्टर करे फिल्टर प्लांट बि लॻाए सघनि था, असां सप्लाई ॾेई सघनि था, या खारे पाणी खे मिठो करे ऐं ट्रीटमेंट प्लांट लॻाए असांखे ॾेई सघनि था। मिसाल जे तौर ते आउं तव्हांखे ॿुधायां नओकोट जेकॾहिं तव्हां मां कंहिं ॾिठो आहे त नओकोट खां मिठी 45 किलोमीटर आहे, मिठी खां नंगर पार करे 140 किलोमीटर आहे। सिंध हुकूमत नए कोट वटां पाणी खयो आहे मिठो ऐं उहो नंगर पार करे पहुचाइनि था 185 किलोमीटरनि ताईं। जेकॾहिं इहो पाइप विछाए 185 किलोमीटरनि ताईं पाणी माण्हुनि खे पहुचाए सघिजे थो त 7 किलोमीटरनि खां पाइप विछाए माण्हुनि खे पाणी छो नथो ॾेई सघे। मिसाल या ॿिए पासे ॾिसूं त असां वटि गैस आहे, असां वटि गैस जे जेके पाइप लाइन आहे इहा किथां जी थी अचे, इहा गैस को हितां हुतां भूबक आरज मां त कोन थी अचे न। इहा पाइप लाइन जॾहिं हितां सिंध मां पाइप विछाए ऐं लाहौर जे फैक्ट्रियुनि खे जेकॾहिं पाइप लाइन जे ज़रिए सप्लाई ॾेई सघिजे थी 1500 किलोमीटरनि ते त पोइ 7 किलोमीटरनि ते माण्हुनि खे पाणी छो थो ॾेई सघिजे पाइप लाइन विछाए। त इहा टोटल जा बहाना आहिनि, नाहली आहे, दरगुज़री आहे, जंहिंजे करे अदरवाइज़ इहो कोई वॾो मसइलो कोन्हे। त हिन में बि असांजा ॿ मुतालबा, हिकिड़ो त आम तौरु माण्हुनि जे पाणी पीअण जे लाइ फिल्टर प्लांट या आरो प्लांट ज़रिए ट्रीटमेंट प्लांट लॻाए माण्हुनि खे सप्लाई ॾियनि, ऐं नंबर ॿियो जेको आम वाप जे लाइ पाणी आहे उहो असांखे वाटर सप्लाई स्कीम जे ज़रिए बि उहो अलॻि सां ॾेई सघनि था। जेको दरिया जो पाणी आहे जीअं आहे अहिड़ी हालत में ई पाणी माण्हुनि खे सप्लाई ॾेई सघे ॻोठनि में, जिते माण्हू कपिड़ा वग़ैरह या पंहिंजे धोइण जे लाइ ऐं या विझण जे लाइ या मालवनि खे जेके माण्हू आहिनि उहे माल जे लाइ इस्तेमालु करे सघनि था। त 2 क़िस्म जा गवर्नमेंट स्कीमूं शुरू करे सघंदी, पीअण जो पाणी अलॻि ऐं आम वापे जो पाणी अलॻि। त इहे गवर्नमेंट जेकॾहिं चाहे त उहा करे सघंदी। ॿियो असांजो मुतालबो इहो आहे जेको डी साहब जे अॻियां असां रखियो आहे त जेसिताईं की इहे असांजा मुस्तक़िल मसइला हल थियनि ऐं सरकार जी तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं आउं सम्झां थो सुभाणे ई जेकॾहिं स्कीम मंज़ूरु थिए त पोइ उनजा टेंडर थियण खां वेंदे ठेकेदारी कमु ऐं पोइ शुरू थियण में बि हिनखे 6 महीना लॻंदा। सो इहो घटि में घटि साल थींदे असांखे मुकमल थींदे नज़र कोन थो अचे। जे ॾींदा त को शॉर्ट कढी ॾींदा जेसीं मामला थधा थियनि, ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो तव्हां इलेक्शन ख़तमु थींदी
त वरी पाण खे 6 महीना लभंदा कोन, वरी जेका जनरल इलेक्शन थींदी वरी उते ईंदा, वरी ॾटा ॾींदा। सो इन जे करे इहो बि आहे त असांखे आर्ज़ी तौर ते, छाकाणि त हीअ सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु बि